खानपुर महर ख़ालिद हुसैन शेख। खानपुर महर वासी नौजवान अली गौहर काज़ी पंहिंजी मेहनत वसीले बरतानिया जे मशहूर यूनिवर्सिटी जे स्कॉलरशिप हासिल करे वरिती। ॻोठ हाजी सोनो काज़ी जी प्राइमरी उस्ताद अहमद अली काज़ी जो पुट अली गौहर काज़ी स्कॉलरशिप हासिल करण बाद लंडन रवानो थी वियो। JMA प्रोग्राम जे स्कॉलरशिप हासिल कंदड़ नौजवान अली गौहर काज़ी आगा खान यूनिवर्सिटी में स्कॉलरशिप ते PhD करे रहियो हो। अली गौहर काज़ी 1.5 साल ताईं यूनिवर्सिटी कॉलेज लंडन जे नाले सां क़ाइम यूनिवर्सिटी में रिसर्च कंदो। 1.5 साल दौरान नौजवान जी रिसर्च ते ईंदड़ पाकिस्तानी लॻभॻ 80 लख रुपया उतां जे हुकूमत बर्दाश्त कंदी। ब्रिटिश हुकूमत पारां नौजवान खे हर महीने वज़ीफ़ो पिणु ॾिनो वेंदो। हाणे PhD जी डिग्री गॾियल तौरु मिलंदी। आऊं वापसि अची पंहिंजूं ख़िदमतूं पंहिंजे वतन लाइ वक़्फ़ कंदसि।